ये मामलो ये दिया खड़े में गोले भी व्यास है कल तो गांव नजर ना आई आने आया से सुबह तो नमाज पढ़ी आयम तो नल्ला नजर दिया खबर ना है दियो शादी यो मामलो वाले शादी ने केॾी महिल निकिरी विया कल निकता 8 बजे 6 तारीख ते शनिवार वाली घणी उमिरि अथनि उम्र 2 साल अथनि अटकल पंधु करे सघनि पिया न जी जी अबो अबो कंदा आहिनि पंधु कंदा आहिनि घुमंदा आहिनि नंढड़ा मुंहिंजा हिकिड़ो मुंहिंजो आहे हिकिड़ो भाउ जो आहे न पोइ तव्हां कीअं था सम्झो हिनखे ज़्यादा सम्झो अल्लाह से इंसाफ़ न रहे बस कंहिंसां का दुश्मनी वग़ैरह हुई छा तव्हांजी अहिड़ी त ॻाल्हि ॾिठो आहे हितो माना खॾ में तला मिलिया तला मां 2 ॿार मिलिया ऐं हिकिड़ो ॿारु हिकिड़े जॻह ते हो ॿियो ॿारु ॿिए जॻह ते हो ऐं हिननि जे घर खां परते हुयो ऐं ॿार जे निशान बि लॻल आहिनि ऐं जंहिं महिल ॿार सुबुह जो मिलिया त माना इहो असांखे ॿुधायो वियो आहे त हिकिड़े ॿार खे साह बि हुयो ऐं ॿारनि में गंदे पाणीअ जे अंदरि वञण जा के निशान बि तरह कोन था अचनि इन जे करे तमामु इहो ज़रूरी आहे त पोस्टमार्टम कयो वञे त जीअं डॉक्टर माना हुननि जे मासूम ॿारनि जे जेके ॾुख तमामु ॾुख वारे जेके मौतनि जो जेको सबबु थी सघे त ख़बर चाहे त ॿार के वाकई माना सिर्फ़ु स्लिप थियण जे करे हलाए विया आहिनि या का ॿी तकलीफ़कारी आहे ॿिए का दुश्मनी आहे ॿिए के साज़िश आहे अहिड़ा के जेके ज़ालिम माण्हू आहिनि जिन ॿारनि खे माना उन्हनि जो क़तलु करे ऐं उनखे फिटो कयो आहे इन जे लाइ असां हींअर ॿारनि खे पोस्टमार्टम करायूं था ऐं बाक़ी रही ॻाल्हि त जेका हीअ फैमिली आहे उन्हनि जे ॾुख में पूरी इंतिज़ामिया असां गॾु आहियूं ऐं असां हिनखे कॾहिं बि न छॾींदासीं इंसानी तौरु नाते बि असां गॾु आहियूं ऐं इंतिज़ामी नाते बि गॾु आहियूं वधीक अलाह ताला रहम कंदो मदद कंदो